सक़रंड ڀرسان ॻोठ हमज़ो ख़ान चانडियो में कुछ ॾींहं अॻु क़तल थियल मंठार चانडियो जे क़तल जी FIR दाख़िल। जॾहिं त 6 ॾींहं गुज़रण बावजूद क़तल थियल मंठार चانडियो जा क़ातिल गिरफ़्तार न थी सघिया। संदसि घरवारी सनम अमड़ ऐं भेनरुनि तॾे ते रोईंदे चयो त असांजो नौजवान बेॾोह क़तल कयो वियो आहे ऐं अञा ताईं क़ातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि ऐं उहे अॼु बि असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जवाबदार सावण नज़ीर शबीर मां असांखे जान जो ख़तरो आहे। क़ातिल सरेआम घुमी रहिया आहिनि। पुलिस अञा ताईं को बि क़दम नाहे खयो, जंहिं ते हुननि IG सिंध SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं वस वारनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे।